सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे सकता हूँ जॾहिं शादी थी वई आहे, घोट ऐं कुंवार जी हैसियत छा हूंदी आहे? उनखे मुटिक सर ते हूंदो आहे, घोड़े ते सवार हूंदो आहे, या मुटिक जो मक़सदु आहे राजा। इन करे उनखे घोट राजा चयो वेंदो आहे। उनखे चयो ई घोट राजा वेंदो आहे। भई जेको घोट थियो हाणे सर ते ताज अथसि, तूं राजा आहे। ऐं राजा जो मक़सदु छा हूंदो आहे? राजा थियण जो मक़सदु छा आहे? राजा थियण जो मक़सदु आहे त अॼु खां बाद तोखे सभिनी जो पालण पोषण करिणो आहे, तोखे घर संभालणो आहे, मान मर्यादा, कारोबार, बिज़नेस, दोस्त, रिश्तेदार सभु संभालणा आहिनि। राजा जो कमु हूंदो आहे सॼे मुल्क खे संभाले, या राजा जो कमु हूंदो आहे जेको वञे मनमानी करे उजाड़े छॾे। राजा जो मक़सदु हूंदो आहे हू संभाले, हू सभिनी जो संभाल करे, पंहिंजे वॾनि जी, पंहिंजे नंढनि जी, पंहिंजे घर वारनि जी, पंहिंजे माहौल जी इज़त, मान, शान, कानून, मान मर्यादाऊं सभिनी जी पासदारी करे, सभिनी सां बहितर व्यवहार करे, सभिनी खे पंहिंजे दायरे में सभिनी खे ख़ुशि रखे। जेकॾहिं राजा सभिनी खे ख़ुशि रखंदो, प्रजा सॼी सुखी हूंदी, वॾा सभई ख़ुशि हूंदा, घर वारा सभु, मुल्क में माहौल बहितर हूंदो, अमन अमान हूंदो, सभु सुखी हूंदा, त राजा कामयाबु हूंदो। पर जेकॾहिं मुल्की हालात चङा न हूंदा, उहो न संभाले सघंदो, पंहिंजी मनमानी कंदो, करप्शन हूंदी, ग़लति हूंदो, त पोइ राजा जी का इज़त थोरे थींदी, उनखे कुझु चङो थोरे समाईंदो। इन करे उनखे राजा जो दर्जो ॾिनो वेंदो आहे त अॼु तूं राजा आहे। ऐं अॻु में राजा ईअं न हूंदा, कोई राजा केतिरे वॾो मुल्क जो राजा आहे, छा आहे, राजा कोई बि थी सघंदो आहे। कोई पंहिंजे घर जो राजा हूंदो आहे, कोई शहर जो राजा हूंदो आहे, कोई मुल्क जो राजा हूंदो आहे। हर को पंहिंजे जेतिरो जंहिंजो दाइरो आहे उहो जो दाइरो राजा आहे। जेतिरो जंहिंखे आहे उहो पंहिंजे दायरे खे संभाले करे हले, उनखे बणाए करे रखे। ऐं समझ जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं राजा हूंदो त पोइ उनखे राणी मिलंदी। राजा उनखे बनाइबो बि थी करे। राजा हूंदो, चङो हूंदो, त उनखे हर कंहिं ॾियण जी कोशिशि कंदो। भिखारी खे कोई थोरे ॾींदो। कोई भिखारी हुजे, उनखे कोई धी थोरे ॾींदो, हर को ॾींदो कंहिं चङे खे न। तंहिंजे करे उनखे राजा थी रहणु खपे। ऐं उनजे घर में जेका ईंदी उहा राणी हूंदी, त पोइ छा उनखे उहा राणी जी हैसियत मिलंदी? उनखे उहो मान मर्यादा उहा हुजणु खपे। ऐं राणी जो कमु हूंदो आहे राजा खे संभालणु। वरी कमाल जो धर्म नीति आहे। राणी जो कमु हूंदो आहे राजा खे कॾहिं बि ग़लति राह ते न अचणु ॾियणु। इन करे उनजो नालो हूंदो आहे पति ऐं पत्नी। पति जो मक़सदु हूंदो आहे पालण पोषण करण वारो, जेको पूरे घर, परिवार, माहौल, ॿारनि खे संभाले करे बहितर करे, वॾे नंढे जे मान मर्यादा खे सभिनी जी संभाल करे, हर कंहिंखे इज़त, मान, शान सां रखे, हर कंहिंखे बहितर करे। माना ॿारी जवाबदारी जेका बि आहे उहा उनजी आहे। ऐं
पत्नी जो मक़सदु आहे जेका पतन खां बचाए त भाई बर्बादी खां बचाए, ग़लति राह ऐं ग़लति रस्ते तां बचाए। पत्नी जो मक़सदु आहे ग़लति राह ते राजा खे न वञणु खपे, पति खे न वञणु खपे। उनखे प्यार मोहबत सां उनखे चङे नमूने हलाइणु, एतिरो ख़ुशि रखणु जे उनजी का नज़र ऐं नीयत करे ख़राबु थिए ई न। पंहिंजे प्यार सां मोहबत सां घर खे सलीक़े सां सुठियाई सां वॾनि सां नंढनि सां एतिरो बहितर हलाइणु जे मर्द जी नज़र कॾहिं ग़लति न वञे। पाठ पूजा नाम ध्यान सिमरन, घर जो माहौल, उथी वेठी तौर तरीक़ा सभु अहिड़ा अपनाइणा जीअं घर जो माहौल सदाई स्वर्ग वांगुरु बणियो रहे। उते कॾहिं कोई ग़लति लफ़्ज़ या ग़लति चीज़ न अचे जेका असांजे मन खे असांजी सोच खे थोरो बि ख़राबु करे। तंहिंजे करे पति जो मक़सदु आहे जेको सभ जी संभाल करे, घर जो पाले पोषण करे, उनखे पूरी जवाबदारी हुजे। ऐं पत्नी जो मक़सदु हूंदो आहे जेका पतन को बचाए, बर्बादी खां बचाए, ग़लति राह को बचाए। इन करे हर हिकु पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे ऐं राजा जो कमु हूंदो आहे सभु बहितर कर।